पीपी अगवान ऐं अॻूणे वज़ीर आज़म राजा परवेज़ अशरफ दावा कई आहे त पंजाब में ईंदड़ हुकूमत पीपल्स पार्टी जी हूंदी। बड़ी खुदा बख़्श में शहीद राणी जी वसीयत बाबति रिथियल जलसे खे ख़िताब कंदे राजा परवेज़ अशरफ चयो त पीपल्स पार्टी मुल्क में जमहूरियत जे बहाली लाइ वॾियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। हुन चयो त आसिफ अली ज़रदारी पाकिस्तान खपे जो नारो लॻायो ऐं मुल्क में जमहूरियत बहाल कई। राजा परवेज़ अशरफ वधीक चयो त बिलावल भुट्टो पंहिंजे वालिदा जे मिशन खे अॻिते वधाईंदो पियो अचे। पीपल्स पार्टी सिंध जे सदर निसार खोड़े चयो आहे त शेख बेनज़ीर भुट्टो पंहिंजे कारकुननि सां गर्मी ऐं सर्दीअ में हेठि वेंदी हुई ऐं हिन पार्टी खे बेमिसाल बणायो। संदसि जिदोजहद खे अदब अवाम यादि कंदो आहे। बड़ी खुदा बख़्श में शहीद राणी जी वसीयत बाबति रिथियल जलसे खे ख़िताब कंदे सूबाई सदर निसार खोड़े चयो त पीपल्स पार्टी जी जिदोजहद ते यकीन रखे थी। अदब आसिफ अली ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी जूं बेरोज़गारी ऐं महांगाई जे पीढ़ियल ऐं ज़ालिम हुकूमत ख़िलाफ़ जिदोजहद कंदासीं। हुन चयो त आवाम जो पैसो बनी गाला जो किचन हलाइण न पर आवाम खे ख़र्च करण लाइ आहे। हुन चयो त मुल्क में जेकॾहिं को लीडर आहे त इहो बिलावल भुट्टो ज़रदारी आहे।